अल्लाह रब्बुल आलमीन तो कुरान गवाह है तो रब्बुल आलमीन तो फरमाता शैतान जो मिसाल है जे इंसान खां कुफ्र कराई दो गलती कराई दो ऐ पोछा तो आऊं तो खां बेजार आया इन्नी अखाफुल्लाह रब्बुल आलमीन मां रब्बुल आलमीन खां डर थो पर रब्बुल आलमीन फरमाए त बिनी जो अजाब अंजाम छा बिनी के अल्लाह तबारक तआला जे शैतान जे चवण ते बदकारी कई गुनाह कई अल्लाह बिनी के कर जहन्नम में दो हाने बुधा त केतरो तोखे बादा या अय्युहन नास इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन फला तगुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया वला यगुर्रन्नकुम बिल्लाहिल गरूर इन्न शैतान लकुम अदुव्वुन फत्तखिज़ूहु अदुव्वा इन्नमा यद'ू हिज़्बहु लियकूनू मिन अस्हाबिस सईर रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। तमाम तारीफ़ूं सबई हमद सना सब वॾाई जा कलमा अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात खे ॾियानि जेको तव्हां ऐं असां ॿिन्हिनि जो ख़ालिक़ आहे जंहिंजे कब्ज़े कुदरत जे अंदरि पूरी काइनात जी हक़ीक़ी शहंशाहियत ऐं हुकूमत आहे जंहिंजे दर जा सभई जा सभ मुहताज ऐं नियाज़मंद रब जी उहा ज़ात आहे जेका बेनियाज़ आहे बेपरवाह लखे किरोड़े बल्कि बेशुमार दुरूद सलाम इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे आल जे मथे मुंहिंजा मोहतरम दोस्तो ही प्रोग्राम 2 ॾींहं पहिरियां तय थियो बहरहाल कुझु तबियत नासाज़ी जे करे अचणो वाइदे ते ज़रूर आहे ऐं दुआ कजो त अल्लाह तबारक ताला जेकी चंद कलमात चवराए अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे हिन दुनिया में मोकिलियो आहे मंज़िल असांजी अॻिते आहे जीअं इंसान आलम अरवाह मां अमड़ जे पेट में अल्लाह उनखे मुंतक़िल कई उतां खां उनजी विलादत थी वरी ज़मीन जे पुठीअ ते हिनखे रखी वरी हितां अल्लाह हिनखे मुंतक़िल करे बरज़ख यानी क़ब्र वारी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह तबारक ताला हिनखे रखंदो वरी क़यामत क़ाइमु करे हिन इंसान खे अल्लाह तबारक ताला महशर क़ाइमु कंदो यानी क़यामत ही इंसान जेको इन मरहलनि मां गुज़रंदो अचे पियो पर उन में जेका असुल ज़िंदगी जेका क़ीमती आहे उहा ही दुनिया जी ज़िंदगी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त आख़िरत जो फ़सल आहे यानी जेको हिते पोखींदो उहो ई उते लुणंदो इन जे करे अल्लाह साईं असां तव्हांखे हिन दुनिया में आज़माइश इम्तिहान जे लाइ रखियो आहे हीउ रब जो कानून आहे हर हिक खे अल्लाह आज़माए थो हालांकि रब जे इल्म में आहे त ही बानू मुंहिंजो नेक थींदो या बदकार पर लेकिन अल्लाह पंहिंजी हुज्जत क़ाइमु करे थो इन जे लाइ अल्लाह ही लिखंदड़ हिते विहारे छॾिया नेकी कयूं था उहा बि लिखिजे थी बुराई कयूं था उहा बि लिखिजे थी असांजी ज़िंदगी जो इहो अमाल नामो जेको आहे महफ़ूज़ आहे ऐं अल्लाह तबारक ताला इनखे क़यामत जे ॾियारे खोलींदो इन जे करे अल्लाह साईं असां तव्हांजी जेका ज़िंदगी रखी आहे हीअ रब जो कानून आहे अल्लाह फरमाए थो न अहसिब अन्नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना
अय इंसान तो इहो समझो आ त बस मूं कलमो भरियो मूं ईमान आंदो मां एतिरे चवण ते छुटी वेंदुसि। अक्सर जो इहो ज़हन आहे अवां मुस्लमान आहियूं कलमो भरियो अथऊं आख़िरकार असांजे लाइ जन्नत त आहे न। मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो हिन कलमे जो बि इम्तिहान आहे। कलमो अब्दुल्ला बिन उबई बि भरियो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूला पढ़ियो ऐं पर आज़माइश में फेल वियो पैगंबर जो जनाज़ो पढ़ायो पर उनखे कम दुआ कोन आई। असां बि तव्हां जेको ईमान आहे दुआ कलमो भरियो आहे इन कलमे जो इम्तिहान आज़माइश अल्लाह रखी आहे दुनिया में। वलक़द फतन्नल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्नल्लाहुल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। रब फरमाए तो तोखां पहिरियां जेतिरा बि हिन काइनात में आया असां उन्हनि जो बि इम्तिहान ऐं आज़माइश रखीसूं त असां सचनि ऐं कूड़नि खे जुदा कयूं। केर हिन अल्लाह ते ईमान आणण खां पोइ केर पको आहे अल्लाह जी मञी हलियो अल्लाह जे रसूल जी मञी हलियो त इहो इम्तिहान में पास आहे न मञी त फेल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां ई तव्हांखे हिन दुनिया जी जेका ज़िंदगी आहे आज़माइश आहे पूरी जा पूरी ऐं आहे बि रब थो चए दोखो फ़रेब आहे पर पोइ बि हिनखे तरजीह केतिरी आहे। जेको इंसान हिन दुनिया जे ज़िंदगी जे अंदरि दोखे में अची वियो उहो सभु कुझु हिन दुनिया खे सम्झंदो। अल्लाह तबारक तआला फरमाए थो न या अय्युहन्नास ऐ इंसानो इन वअदल्लाहि हक़्क़ुन फला तग़ुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया। ऐ इंसान ही मुंहिंजो वाइदो हक़ ऐं सचा ख़बरदार मता ठगीदड़ दुनिया तोखे ठगे वञे। ही अल्लाह रब्बुल आलमीन खे दोखो चयो आहे। या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम ऐ इंसानो तव्हां पंहिंजे अल्लाह खां ॾिजो। या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम वख़्शौ यौमन ला यजज़ी वालिदुन अन वलदिही वला मौलूदुन हुवा जाज़िन अन वालिदिही शैया इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन फला तग़ुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया वला यग़ुर्रन्नकुम बिल्लाहिल ग़रूर। रब तो फरमाए ऐ इंसानो तव्हां पंहिंजे पालींदड़ अल्लाह खां ॾिजो ऐं उन क़यामत जे ॾियारे खां ॾिजो जंहिं ॾियारे को बि पीउ पंहिंजे पुट जे कम उन ॾींहुं न ईंदो ऐं न वरी पुट पंहिंजे पीउ जे कम ईंदो। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजो वाइदो हक़ ऐं सचा ख़बरदार मता दुनिया जी हवा ते अव्हांखे ठगे वञे मता ठगीदड़ शैतान अव्हांखे ठगे। अल्लाह रब्बुल आलमीन न दुनिया जी ज़िंदगी के मुंहिंजा दोस्तो असां तव्हांजे लाइ वॾे में वॾी आज़माइश रखी हिन खे आख़िरत जे मुक़ाबले में तरजीह ॾिनीसीं त वआसरल हयात दुनिया फइन्नल जहीम हियल मावा। रब फरमाए त जंहिं बि न दुनिया जी हयाती ते तरजीह ॾिनई अल्लाह फरमाए त उन्हनि जो ठिकाणो जहन्नम आहे। अल्लाह निशानी ॿुधाई आहे त दुनिया जी हयाती खे तरजीह ॾियण वारनि जो निशानी कहिड़ी आहे। फखरज अला कौमिही फी ज़ीनत क़ाल अल्लज़ीन युरीदून अल हयातद दुनिया या लैत लना मिस्ल मा ऊतिय क़ारून इन्नहु लज़ू हज़्ज़िन अज़ीम। दुनिया जी हयाती ॾियण वारे जी अल्लाह निशानी इहा ॿुधाई आहे त दुनियादार खे ॾिसंदो त तुंहिंजो काश अल्लाह मूंखे बि अहिड़ो करे हा। हे जेके दुनिया जे हयाती जा तालिबू इंसान आहे जेके दुनिया जी ज़िंदगी खे तरजीह ॾियण वारा इंसान आहे। कारून रब जो नाफ़रमान आहे
अल्लाह जे पैगंबर जो ना फरमाना पर दुनिया जे हयाती के तरजीह ॾियण वारा इंसान चा चवण लगा काश अल्लाह असां के भी कारून जड़ो करे हा इन्नहु लदु अज्र अजीम ही तमाम अजीम आला शख्सता अज भी जकरे बेदीना मुशरका बिदतिया बेनमाजिया पर जकरे दुनिया तक चंदा त अल्लाह इनके नवाज़े छॾियो आहे कोन्हे अज भी असां जूं कोशिशूं उन्हनि खे पहुचण जे लाइ अल्लाह जा माना अल्लाह के उहो वणंदड़ आहे जेको दुनियादार बि हुजे अरबा खरबा पति बि हुजे ऐं नेक ऐं परहेज़गार हुजे इहो भलो बाकी दुनिया थस मुशरका बिदतिया रब जो नाफरमाना अल्लाह वट का हैसियत कोन्हे ये दुनिया जी हयाती के तरजीह ॾियण वारा इंसान उन्हनि चयो त अल्लाह काश असांखे कारून जहिड़ो करे आई अज़ीम आला शख्स पर जिन खे रब ईमान ऐं अमल जी दौलत सां नवाजो उहे इन जी गुफ्तगू ॿुधी छा चवण लॻा وقال الذين اوتوا العلم ويلكم ثواب الله خير لمن آمن وعمل صالحا ولا يلقاها الا الصابرون چوڻ لڳا توهان جي مٿان افسوس ارمانا तव्हां चओ था त अल्लाह असांखे कारून जहिड़ो करे हा ही अज़ीम ऐं आला शख्स था बल्कि अल्लाह वटि त भलो हुआ जंहिंजा ईमान ऐं अमल जंहिंजो ईमान ऐं अमल भलो आहे अल्लाह वटि त उहो भलो आहे या न रब्बुल आलमीन पंहिंजे उन बाने खे पसंदि करे त जेको रब जो फरमान बरदार ना फरमान के अल्लाह तबारक ताला दुनिया रब ॾिनी आहे आज़माइश इम्तिहानी अज भी रब असांजे मथां रहम करे तंहिंजे करे मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दुनिया जे मामलात में कॾहिं पाण खां मथां ते नज़र न कयो हमेशह हेठां ते नज़र कयो अज असांजी अक्सर जी नज़र मथे आहे नुक़सान जो छा आहे अल्लाह एॾियूं नेमतूं ॾिनियूं हिकिड़ी दुनिया जी कमी ॾिनी थी चए असां त कुझु ई कोन्हे आहे कोन्हे जेकॾहिं इहो सिहतमंद आहे तंदुरुस्त आहे एतिरो पैसो कोन्हे जो 1000 बि जमा करे रुॻो पेट भरे खाइण जेतिरो अथसि पर जेकॾहिं इहो शख़्स कंहिं बीमार खे ॾिसंदो त कैंसर जे मरीज़ खे ॾिसे पंहिंजा गुर्दा फैलण खे ॾिसे छा चवंदो त अल्लाह तुंहिंजो शुक्र रुखी खां थो सुखी खां थो अल्लाह सिहत त ॾिनी अथई इन जे करे मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो ही दुनिया जी हयाती जेका आहे सा दोखो आहे अल्लाह हिनखे चयो आहे इन जे करे रब्बुल आलमीन असांजे मथां रहम करे ही दुनिया अल्लाह जी तक़सीम आहे मालिक खे निज़ाम हलाइणो आहे पूरी ही काइनात रब जी कीअं पियो हलाए हिकिड़े खे ज़मींदार कयो अथसि ॿिए खे हारे कयो अथसि हिकिड़े खे सेठ कयो अथसि कुर्सी ते वेठो आहे ॿियो माना पेरनि उघाड़े ॿोरियूं पियो खणे बाज़ार में आहे कोन्हे हिकिड़े खे ऑफिसर कयो अथसि ॿिए खे पटे वारो कयो अथसि ही रब जी तक़सीम आहे रिज़्क़ अल्लाह लिखी छॾियो आहे उहो ई मिलंदो जेको असांजी तक़दीर में लिखियलु आहे लेकिन मोमिन वांगुरु जेको हूंदो आहे रब जी रज़ा ते राज़ी रहंदो आहे वो मोमिन अल्लाह जी रज़ा ते राज़ी मुंहिंजे रब इहो मुंहिंजे लाइ अल्लाह मां तुंहिंजो शुक्र कयो इन जे करे अल्लाह खां दुआ कयो त रब्बुल आलमीन मूंखे ऐं सभिनी खे दुनिया जे दोखे खां बचाए पाण अल्लाह जे साम्हूं इक़रार कंदा आहे दुनिया जा हयाती जे तरजीह ॾियण वारा जंहिं ॼाणे रब्बुल आलमीन उन नाफरमान जिन्ननि इंसान खां सवाल कंदो या माशरल जिन्न वल इंस अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यक़ुसून अलैकुम आयाती वयुनज़िरूनकुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा इन नाफरमान जिन्ननि इंसाननि खां 3 सवाल अल्लाह कंदो अॼु अव्हां परेशान आहियो छा मुंहिंजा पैगंबर अव्हां वटि कोन आया छा मुंहिंजूं आयतूं अहकाम अव्हांखे कंहिं कोन ॿुधायो छा हिन ॾियारे जे अज़ाब खां तव्हांखे कंहिं कोन ॾिॼारियो रब जो क़ुरान तो फरमाए जो को फतवा ॾियण वारो कोन्हे
पंहिंजे मथां पाण फतवा ॾेई करे छा था चवनि कालू शहिदना अला अनफुसना वगर्रतहुमुल हयातुद दुनिया वशहिदू अला अनफुसिहिम अन्नहुम कानू काफिरीन पंहिंजे मथां रब पंहिंजे साम्हूं गवाह बीही करे छा चवंदा अल्लाह असांखे दुनिया जी हयाती बर्बाद करे छॾियो ذلك علم يقر ربك مهلك القرى بظلم واهلها غافلون رب العالمین تو فرماتا تو جو رب یہ نہ ہے جو کہیں گوٹھ کہیں علاقے والا بے خبر ہو جنی اللہ انتے عذاب کرے رب تو چاہے مجھو ہی قانونی کونے پیرا ماں حجت قائم کدو ہے دین پنجو کہیں نہ کہیں ذریعے ساں پہنچائیں دعا وہ جو کرے ہوں نا فرمانی کدو تا اللہ فرمائیں دعا تا پو ماں انتے عذاب کدو ہاں کیڑو مہربانا رب ظالم کونے انسان پان ظالم قدسی حدیث رب العالمین فرمائے دو تمو پنجے نفس تے ظلم حرام کयो جو मां पंहिंजे ज़ुल्म कयो ऐं तव्हां ते बि अल्लाह थो फरमाए मूं ज़ुल्म हराम कयो कंहिंखे हिक ॿिए ते ज़ुल्म न कयो पोइ रब थो फरमाए तव्हां पंहिंजनि अमलनि में ॾिसो जेकॾहिं भलाई ॾिसो पंहिंजी तारीफ़ न कयो मुंहिंजी तारीफ़ कयो पाण हिते आया आहियूं न केतिरा पंहिंजा अहिड़ा भाइर आहिनि जेके मुसाफ़िर मस्जिद में कोन अचनि तोखे मूंखे रब तौफ़ीक़ ॾिनी आहे पंहिंजे घर में घुरायो अथसि पंहिंजे दीन ॿुधण जे लाइ तौफ़ीक़ ॾिनी अथसि तुंहिंजो न मुंहिंजो कमाल आहे सभु उन जी महिरबानी आहे उनजी तौफ़ीक़ खां सवाइ अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए पंहिंजनि अमलनि में भलाई ॾिसो त मुंहिंजी तारीफ़ कयो ऐं जेकॾहिं पंहिंजनि अमलनि में बरकस उबतड़ ॾिसो त नाफ़रमानी ॾिसो त पंहिंजे मथां मलामत कयो अॼु बि वक़्तु अथव इस्तग़फ़ार कयो अल्लाह रब्बुल आलमीन रहमत फरमाए ही पैगंबरनि जी सिफ़त आहे यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जे दीन जो इनकार कोन की सिर्फ इंतजार कोन की इंतजार असीं त रब रहम करे कुरान ॿुधूं था पैगंबर जी हदीस ॿुधूं था पोइ बि इनकार कयूं था पैगंबर आहे ॿुधा त रब खे पंहिंजे कलाम जो केतिरे क़दुरु मिसाल माना रब खे वणे थो अञा वही न आया पैगंबर निकिरी पियो अल्लाह पकड़े विधईसि हीअं ऐं पकड़ बि केतिरी सख़्त आहे रब जो क़ुरान फरमाए थो जॾहिं पैगंबर खे मच्छी घी वई पंहिंजे मथां निदामत करण लॻो पंहिंजे मथां मलामत करण लॻो रब्बुल आलमीन तो फरमाए फलौला कान अन्नहु मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बत्निही इला यौमि युबअसून रब्बुल आलमीन तो फरमाए जकॾहिं यूनुस अलैहिस्सलाम मुंहिंजो पैगंबर जेकॾहिं ही कलमात न चवे हा मां क़यामत ताईं मच्छी जे पेट जे अंदरि रखांसि हा बेपरवाह आहे या न अल्लाह कंहिंते ज़ुल्म कोन थो करे इंसान पंहिंजे मथां पाण ज़ुल्म खुदा जा बाना नबियुनि जी जेका मिसाल आहे सा भुल आहे असां उम्मतनि वांगुरु ॼाणे विझी रब जी नाफ़रमानी कोन था कनि उन जी वेसराह जी भुल आहे अल्लाह रहम करे उन जे बावजूद बि पकड़ केतिरी सख़्त आहे आदम अलैहिस्सलाम खां इब्लीस वणु खाराई न केतिरो नाराज़ थियो लिबास खाती थी जन्नत मां कढी धोखो ॾेई करे खाराईंसि न अल्लाह रहमत फरमाए अल्लाह से मूंखे तव्हांखे मुंहिंजा दोस्त सम्झ ॾे ही दुनिया जी हयाती जेका अथव ही माना वॾी हिकिड़ी आज़माइश इम्तिहान इन खां उहो ई बची सघे थो जेको रब जी फरमान बरदारी कंदो पंहिंजे रब खां घुरंदो रहंदो अल्लाह बचाईंदो रब्बुल आलमीन असां तव्हांजे मथां रहमत फरमाए वरना जेकॾहिं असां तव्हां मुंहिंजा दोस्तो दुनिया जी हयाती खे तरजीह ॾिनी त राति ॾींहं जे खफ़े जे अंदरि हूंदा तव्हांजो मथां मौत थी इन जे करे अल्लाह सी मूंखे तव्हां सभिनी खे बचाए ऐं दुनिया जी हयाती जो अल्लाह ॿुधाए त तुंहिंजी दुनिया जी ज़िंदगी जो मिसाल छा आहे जंहिं ते तूं नाज़ थो करे
वज़रिब लहुम मसलल हयातिद दुनिया कमा अंज़लनाहु मिनस समाई फख्तलत बिही नबातुल अर्द वअस्बह हशीमन तदरुहु रियाह वकान अल्लाहु अला कुल्लि शैइन मुक़तदरा अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातु सालिहातु खैरुन इंद रब्बिका सवाबन व खैरुन अमला। अल्लाह तू फरमाए जे दुनिया जी हयाती ते तू नाद उठो करी त तुझी हयाती जो मिसाल किया। अल्लाह फरमाए तो सा आसमान का पानी बरसात वसायूं वो तुके हर हेठाई मथाई जगह ते तुके सावक गुलजार नजर ईंदी। चवंदा आहियूं न हवा थर में हर बरसात वसी आ बसकारो थियो आ अची ॾिसो त सही ॾिसी करे राहत ईंदी आहे गुलजार नज़र ईंदी आहे सावक नज़र आहे कोन्हे वण टिण गाह पुटी ए भेटूं जेके मिसातुर सुकलूं से सायूं थी पर रब्बुल आलमीन तो फरमाए त कुछ अरसे खां पोइ अवां खे सावक नज़र न ईंदी बल्कि सुकल टख नज़र ईंदा ऐं उन्हनि जी हैसियत छा हूंदी हवा लॻंदी त हेॾां जी त हेॾां उॾारींदी जी हेॾां त हेॾां उॾारींदी। रब्बुल आलमीन तो फरमाए त तुझे जिंदगी जो भी मिसाल है हिक दिहाड़े तू अंबड़ जे पेट मां पैदा थे पूरे महले में खुशिया गुलाब जे गुल जड़ो तुझो चेहरो आ वरी हिक दिहाड़े तुझे मथा जवानी आई या भी गुजरी वई हिक दिहाड़े तुझो जनाज़ो खट ते पियो आ कल तुझी छा है सतई अज तुझी छा है सता। अल्लाह तो फरमाता तू दुनिया की जिंदगी ते नाज करी तो इने तुझी त जिंदगी जो मिसाल या वो रब्बुल आलमीन असा तवा के पंहिंजी मिल्कत ते तवज्जो तो ॾियारे अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। अल्लाह तो फरमाता माल ऐं औलाद तुझे अखियुनि जी ज़ीनत आ ए तोसां वफ़ा न कंदा केर कंदा वल बाक़ियातु सालिहातु खैरुन इंद रब्बिका सवाबन व खैरुन अमला तो सा त वफ़ा करण वारा तुंहिंजा नेक ऐं सालिह अमाल अथई। कब्र जे अंदर तोसां केर गॾु कोन हूंदो केतिरे बि कुर्ब करण वारा हुजनि पर दफ़न करे वापसि अची वेंदा चंद ॾिहाड़ा तस्वुर कंदा पंहिंजनि खफ़नि में लॻींदा तोखे यादि बि कोन कंदा पर उन जॻह ते ख़ूबसूरत शिकल में अल्लाह जो क़ुरान तो हलींदो ए तुंहिंजा अमल हूंदा जेके तुंहिंजा साथी हूंदा जंहिं ते अॼु असांजी तवजह कान्हे। अल्लाह तबारक तआला सां तव्हांखे दुनिया जे धोखे खां बचाए रब्बुल आलमीन। बे नंबर ते खतरनाक में खतरनाक जेको आहे इहो इब्लीस शैतान जंहिंजी पहिरें ॾींहं खां वठी इंसान सां अदावत दुश्मनी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इब्लीस जे मुतलक असांखे खबरदार कयो आहे त हीउ मुंहिंजो दुश्मन आहे इन शैतान लकुम अदुव्वुन फतखिज़ूहु अदुव्वा हीउ मुंहिंजो दुश्मन आहे इनखे दुश्मन करे वठो इन्नमा यदू हिज़्बहु लियकूनु मिन असहाबिस सईर इन जे करे तव्हांखे सॾे थो त तव्हांखे जहन्नमी बणाए पाण त जहन्नमी थियो न हाणे जी कोशिशि आहे ऐं हिननि खे जहन्नमी बणाए। अल्लाह तबारक तआला इब्लीस जे मुतलक ॿुधाए थो त इंसान अथनि जी अदावत केतिरी आहे वलक़द ख़लक़नाकुम सुम्मा सफ़रनाकुम सुम्मा कुल्ना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस लम यकुन मिनस साजिदीन। रब तो फरमाए सा आदम खे पैदा कयोसीं ऐं उन जी सूरत बणाईसीं मलाइकनि खे हुक्म कयो त मुंहिंजे आदम खे सजदो कयो सभई जा सभु अल्लाह जो हुक्म मञी करे सजदे में किरी पिया ही बीठो आहे। अल्लाह सवाल कई काल मा मनाका अल्लाह तस्जुद इज़ अमरतुक ओ इब्लीस मु अल्लाह तोखे अमर ऐं हुक्म कयो मान मु रब जे हुक्म जे आॾो तोखे कहिड़ी शइ मना कई छा चई त काल अना खैरुम मिन ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहु मिन तीन के त आऊं हिन खां भलो आहियां जो मां बाहि जी पैदाश मिट्टी जी पैदाश। अल्लाह रब जे हुक्म खे कोन ॾिठई
अल्लाह जे हुक्म खे कोन ॾिठई, रब जे हुक्म जी नाफरमानी कई, अल्लाह तबारक तआला लानत जे तौर दी। قال فاهبط منها فما يكون لك أن تتكبر فيها فاخرج إنك من الصاغرين। रब्बुल आलमीन फरमाए तू मुझे आसमान मां निकरी वन छाजे करे त तू तकब्बर कंदड़ही, यानी मुतकब्बर जी निशानिया प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त हक ही तो इनकार कंदो ऐं पंहिंजे पाण खां ॿियनि खे घटि ऐं हक़ीर सम्झंदो। या शैतान जी इहा निशानी अल्लाह जे हुक्म जो इनकार कई ऐं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पाण खां घटि सम्झई। अज भी जय इंसान में या सिफत आ, यो समझो शैतान जो साथी है। ये पूरो कुरान रब जो हुक्म है, ये पूरे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी या रब जी वही है। कुरान भी वही है तो हदीस भी वही है। मुझो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब तो फरमाए पंहिंजे मर्जी सां जी ज़बान चाहे कुरान जे मामले में चाहे हदीस जे मामले में पंहिंजे तरफ़ां मुझो पैगंबर ज़बान हिलाई कोन थो वमा यंतिकु अनिल हवा इन इल्ला वही। पोइ जंहिं सही हदीस जो इनकार कयो मुतकब्बिर आहे, जंहिं कुरान जी हिकिड़ी आयत जो इनकार कयो अल्लाह वटि मुतकब्बिर आहे। ऐं मुतकब्बिर जी पछाड़ी कान ॾिसो, रब असांजे मथां रहमत फरमाए। पोइ रब खे सुवाल कई त काल अंज़िरनी इला यौम युबअसून, अल्लाह फरमाए त काल इन्नक मिनल मुनज़िरीन, तोखे क़यामत ते मोहलत आहे। हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे त मुतकब्बिर खे तौबा जी तौफ़ीक़ नसीब कोन थींदी आहे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां भुल थी वई, वेसर थी वई, रब नाराज़ थियो, अल्लाह मां नाउमीद थियो। हाँ तेसी ते कोड़ो न सघो जेसी पंहिंजे रब खे न परचाई। एतिरा अल्लाह खे ॻोड़ा वञा, एतिरा त रोअण वञा, एतिरी परहेज़गारी वणी जो कलमा त पाण पियो सेखारे फतलका आदम रब्बी कलमातिन फताब अलैहि इन्नहु तव्वाब रहीम। इहा है आजिज़ इंसान जी, मुत्तकी इंसान जी, परहेज़गार इंसान जी ग़लती थी सघे थी। पाण फरमाए हर बनी आदम ख़ताकार आहे, लेकिन बहितरीन ख़ताकार जो ख़ता करण खां पोइ अल्लाह जी आदत तौबा ताइब थी। रब्बुल आलमीन जे पाने जी निशानी आहे। पर मुतकब्बिर खे या तौफ़ीक़ नसीबी कोन थी, मोहलत मिलेसि न, इस्तग़फ़ार कई। قال فبما أغويتني لأقعدن لهم صراطك المستقيم। मुंहिंजा अल्लाह मां बि तुंहिंजे सिरात मुस्तक़ीम ते वेही करे हिननि खे गुमराह करण जी कोशिश कंदुसि। ثم لآتينهم من بين أيديهم ومن خلفهم وعن أيمانهم وعن شمائلهم ولا تجد أكثرهم شاكرين। मुंहिंजा अल्लाह मां कहिड़े तरीक़े सां हिनखे गुमराह कंदुसि, हिन जे अॻियां खां, हिन जे पोयां खां, सॼे खां, खॿे खां, मां चइनी पासनि खां हिनखे गुमराह करण जी कोशिश कंदुसि। ज़मीन तुंहिंजी इस्तेमाल कंदा, नेमतूं तुंहिंजे कंदा ऐं फरमान बरदारी मुंहिंजी कंदा ऐं अक्सर तूं पंहिंजा शाकिरीन बाना न ॾिसंदे। अॼु आहे कोन्हे अक्सरत केॾा आहे, अक्सरत केॾा आहे ॾिसो, शैतान जे पुठियां या अल्लाह जे पुठियां आहे। रब पैदा कई मक़सद ला, इबादत ला, ॿियूं सभु ज़रूरतूं कई। तवजह छा ते आहे, ज़रूरत न आहे इबादत ॾुखी, निमाज़ ॾुखी, ॿिया दुनिया जा कम सभु सवला, निमाज़ ॾुखी आहे कोन्हे। एहसान त हुन जा ॾिस, थोरा त हुन जा ॾिस, वरी असां जूं नाफरमानियूं त ॾिस। अल्लाह रहमत फरमाए रब्बुल आलमीन खे इब्लीस जी त ही तुंहिंजा बाना शाकिरीन तुंहिंजा अक्सर बाना कोन ॾिसंदे। पर रब फरमाई قال اخرج منها مذءوما مدحورا لمن تبعك منهم لأملأن جهنم منكم अजमईन। अल्लाह फरमाए त जंहिं तुंहिंजी ताबेदारी कई तो सां गॾु मां जहन्नम में हणंदोसां। अल्लाह असां तव्हांजे मथां रहमत फरमाए। मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो, हाणे तव्हां गौर करे ॾिसो केतिरो ख़तरनाक आहे।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सूरह हशर जी आयत जी तफसीर में फरमाई टे हदीसूं अचनि बनी इसराइल जो कौम जे मुतलिक़ त हिकिड़ो 60 साल जो राहिबो शैतान जे काबू में अची गयो। आख़िरकार हिकिड़ी औरत ते असर विधई छोकिरी आख़िरकार जे भाइर जे दिल में विधई जंहिंजो इलाज ने राहिब वठंदो बस इहो उन ते पढ़ंदो सही थी वेंदी बाक़ी वठी हल सही थी वेंदी। आख़िरकार सोचियुनि कि छॾे ॾियोसि त भला बची त वेंदी। आख़िरकार नेठ शैतान जे दिल में विधई अकेली औरत आहे अकेलो पाण है नेठ आख़िरकार मूंखां ज़िना कराए हाणे चई ॻाल्हि ॿुध तुंहिंजो राज़ त खुली वेंदो पोइ हाणे छा कयां चइनि खे पूरे छॾीस मारे पूरे छॾीस तोमें केरु शक ई कोन कंदो बराबरि खॾ खणी करे पूरे छॾे भाइरनि खे ख्वाब में चई त तव्हांजी भेण खे राह बि क़तल करे छॾियो आहे जॾहिं अचनि पिया शैतान हिन ॻाल्हि ॿुध हाणे त तूं बची कोन सघंदे तूं मारे छॾींदा पोइ छा कयां चई मूंखे सजदो कर पोइ तौबा करे छॾिजांइ। जंहिं वक़्तु शैतान खे सजदो कई रब जो क़ुरान गवाह है कमसल शैतान इज़ क़ाल लिल इंसान इकफुर फलम्मा कफर क़ाल इन्नी बरीउम मिन इन्नी अख़ाफुल्लाह रब्बल आलमीन फकान आक़िबतहुमा फअन्नहुमा अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान गवाह है त रब्बुल आलमीन तो फरमाता शैतान जो मिसाल ही आहे जंहिं इंसान खां कुफ्र कराईंदो ग़लती कराईंदो ऐं पोइ छा चवंदो त आऊं तोखां बेज़ार आहियां इन्नी अख़ाफुल्लाह रब्बुल आलमीन मां रब्बुल आलमीन खां डिॼां थो पर रब्बुल आलमीन फरमाए त ॿिन्ही जो अज़ाब अंजाम छा ॿिन्ही खे अल्लाह तबारक तआला जे शैतान जे चवण ते बदकारी कई गुनाह कई अल्लाह ॿिन्ही खे करे जहन्नम में विझंदो। हाणे ॿुधाए त केतिरो धोखेबाज़ आहे अल्लाह बचाए ॿियो बची कोन सघंदो रब बचाए इब्लीस शैतान खां तॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे बचाव जा दावा सेखारिया आहिनि इंसान जे मथां काबू कीअं ईंदो आहे ख़बर आहे अल्लाह जो क़ुरान थो फरमाए ومن يعش عن ذكر الرحمن نقيض له شيطانا فهو له قرين وانهم ليصدونهم عن السبيل ويحسبون انهم مهتدون حتى اذا جاءنا قال يا ليت بيني وبينك بعد المشرقين فبئس القرين ولن ينفعكم اليوم إذ ظلمتم أنكم في العذاب مشتركون رب العالمين तो फरमाए जॾहिं ही इंसान असांजे ज़िक्र खां गाफ़िल थींदो आहे अल्लाह फरमाए त पोइ शैतान जो साथी ऐं दोस्त कंदा आहियूं रब जे ज़िक्र खां गाफ़िल थिए शैतान तुंहिंजो दोस्त थी ऐं पोइ अल्लाह अकबर पर अल्लाह जा माना उहे आहिनि पंहिंजे अल्लाह खे हमेशह यादि कंदा आहिनि रब जो ज़िक्र कंदा आहिनि الذين يذكرون الله قياما وقعودا على جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والارض ربنا ما خلقت هذا باطلا سبحانك فقنا عذاب النار अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाता बैठे तू रब जो जिक्र कंदा बैठे तू अल्लाह जो जिक्र कंदा पर जने पासन भर लेटन था सुमन था तरह मु अल्लाह जो जिक्र कंदा मुझे जमीन ऐं आसमान जे तखलीक जे अंदर गौर फिक्र करे जाता जन ओ अल्लाह तो जेका बिन में शय बनाया या बेमकसद न बनाया चवंदा मुंहिंजा अल्लाह तूं पाक आहीं अल्लाह तूं असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचा ही रब जा माना आहिनि अल्लाह जो ज़िक्र कनि था पर जेको रब जे ज़िक्र खां गाफ़िल आहे अल्लाह जी बंदगी इबादत खां गाफ़िल आहे उहो शैतान जो साथी आहे पोइ पहिरीं हुनजी कोशिशि कहिड़ी आहे ॿिए कंहिं गुनाह खां कोन ईंदुसि सभ खां पहिरियां हुन खां इहो सिधो रस्तो जन्नत जो छॾाए छॾींदो कुरान पढ़ी ॾिसो वइन्नहुम लयसुद्दूनहुम
अनिस सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून। रब्बुल आलमीन तो फरमाते हैं जो शैतान साथी थी दुआ सब का पिरान जी कोशिश करी दिया उनका यो सिरात मुस्तकीम सिद्धो रस्तो छडाए छडी दो इच्छा समझ दो व यहसबून अन्नहुम मुहतदून जदो तमा हिदायत है शिरक पे कदो गैर अल्लाह जा नजरो न्याज पे कदो अल्लाह रब्बुल आलमीन का अलावा जे नालन दे कुर्बानी कदो पर पंजे पाण के समझ दो तो या सबून अन्नहुम मुहतदून औ हिदायत है आए कोने अज ता बुधायो पूरो कुरान पढ़ी दो सवाए जन्नत जो रस्तो सिरात मुस्तकीम का सवा को बियो आए बुधायो तो कुरान कौन था मुसलमान पढ़न जा आलिम भी पढ़न था आम भी पढ़न था वो सब सिरात मुस्तकीम पे आयूं कुरान में सिरात मुस्तकीम पैगंबर जो रस्तो कोने के समझ में अचे दो अल्लाह जो कुरान गवाह त जंहिं बि सिरात मुस्तकीम छड़ी उनके या होश ही कोने दो कुरान पढ़ी दर्ज मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जो फरमाए कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह तो तहे मुजी बाटा सिद्धी माह कर रब जे तरफ सजा थो अला बसीरतिन दलील ऐं हुज्जत सां अनव मन तबनी आऊं भई मुजा ताबेदार सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। अल्लाह रब्बुल आलमीन पाका अल्लाह तव्हांजे ने शिरक को पाका रब्बुल आलमीन वो मुझा प्यारा भाइरो दोस्तो तव्हां गौर करे ॾिसो त रब्बुल आलमीन जो प्यारो पैगंबर के अल्लाह तो चयो मुझी सिधी वाट आ तव्हां इन जी तरफ इन वाट में मां हिक रब जी तरफ सॼा थो दलील हुजत सां अनवा तबनी ऐं मुआबे ऐं मुझा ताबेदार हाणे पाण हिन कायनात में ॾिसूं त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ताबेदार पैगंबर जा केर आ साहबा कराम हा न अहले बैत हा न रस्ते कड़े ते आ जो पैगंबर जो रस्तो सिरात मुस्तकीम हुन जो को बियो हो जा अल्लाह जो पैगंबर भी सिरात मुस्तकीम ते हो ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार सिरात मुस्तकीम ते ऐं अज वो कुरान मौजूद आ न पूरो कुरान पढ़ी ॾिस कुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरात मुस्तकीम ओ मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त मुखे अल्लाह हिदायत कया छाजी कुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरात मुस्तकीम मुझे अल्लाह मुखे हिदायत कया सिरात मुस्तकीम जी दीनन क़यमम मिल्लत इब्राहीम हनीफा जो को मिल्लत इब्राहीम ते दिया मिल्लत इब्राहीम हनीफा वमा कान मिनल मुशरिकीन ऐ रब्बुल आलमीन जो पैगंबर इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुशरिकन मान को बोलो कुल इन्न सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन जो तो मुझी नमाज भी कह देला मुझी कुर्बानी कह देला मुझी पूरी जिंदगी कह देला बल्कि मुझी वफात भी कह देला लिल्लाहि रब्बिल आलमीन। अज समझ में अचे थो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम अल्लाह ने कुरान जो कसम खड़ी करे के तो मुझा पैगंबर तो सिरातिल मुस्तकीम ते ही आया ना समझ में अचे थी अल्लाह जो पैगंबर जंहिं रस्ते ते उन रस्ते ते असीं आहियूं وَكَذَلِكَ أَوْحَيْنَا إِلَيْكَ رُوحًا مِنْ أَمْرِنَا مَا كُنْتَ تَدْرِي مَا الْكِتَابُ وَلَا الْإِيمَانُ وَلَكِنْ جَعَلْنَاهُ نُورًا نَهْدِي بِهِ مَن نَّشَاءُ مِنْ عِبَادِنَا وَإِنَّكَ لَتَهْدِي إِلَى صِرَاطٍ مُسْتَقِيمٍ ومجا محمد صلی اللہ علیہ وسلم असां तोड़ा पंहिंजो रूह मोकिलियो यानी कुरान मा कुंत तदरी मल किताब वल ईमान ने मुझे वही खां पहिरां न मुझे कुरान खां पहिरां मुझा पैगंबर तोखे इहा ख़बर कान्हे त किताब छा आहे त ईमान छा आहे
नूरन नहदी बिही मन नशाअ मिन इबादिना पंजन पानन मां जंहिंखे पसंदि कंदा आहियूं इन नूर सां जी हिदायत कंदा आहियूं। अल्लाह तबारक ताला सहाबा कराम की हिदायत छा सां कई? नूरन नहदी बिही मन नशाअ मिन इबादिना। अॼु बि जंहिंखे अल्लाह सिरात मुस्तकीम ते हलण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे उन जे लाइ बि हिदायत इहो क़ुरान ऐं हदीस। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह छा थो फरमाए? व इन्नक लतहदी, तू माण्हुनि खे हिदायत कंदड़ छा जी? व इन्नक लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू माण्हुनि खे हिदायत कंदड़ सिरात मुस्तकीम जी। अॼु ॿुधायो जेकॾहिं असां सभु कलमे वारा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते सिरात मुस्तकीम ते हुजूं त जुदा हुजूं। एतिरे क़द्र वज़ाहत सां रब्बुल आलमीन आयत नाज़िल कई आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के। वरी प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के दीन के समझा व अन्न हाज़ा सिराती मुस्तकीमन फत्तबिऊ, तो ये मुंहिंजी वाट आहे सिरात मुस्तकीम, तव्हां ईअं ते हलो। ऐं मना छा खां कयूं? वला तत्तबिऊ सुबुल, तव्हां ॿियुनि वाटुनि ते न हलो। रब जो कुरान तो फरमाए त वमा आताकुमुर रसूल फखुदू वमा नहाकुम अन फंतहू। मुंहिंजो पैगंबर जेकी अव्हां खे ॾे वठो ऐं जेका मुंहिंजो पैगंबर अव्हां खे मना करे तव्हां रुकजी वञो। ही रब जो कुरान आहे। रब जे तरफ़ां छा पियो ॾे? व अन्न हाज़ा सिराती मुस्तकीमन फत्तबिऊ, तव्हां इन सिरात मुस्तकीम ते हलो। ऐं वला तत्तबिऊ सुबुल, ॿियुनि वाटुनि ते न हलो। ऐं नुक़सान रब छा ॿुधाई? फतफर्रक़ बिकुम अन सबील ज़ालिकुम वसाकुम बिही लअल्लकुम तत्तकून। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वाट छॾे करे तव्हां ॿियुनि वाटुनि ते हलंदो, तव्हां खां मुंहिंजी वाट छॾाए वेंदी। ज़ालिकुम वसाकुम बिही लअल्लकुम तत्तकून। अल्लाह तो फरमाए तव्हां खे वसियत कई वञे थी तव्हां मुत्तकी थियो। ॿुधा, ही रब जे क़ुरान जूं आयतूं आहिनि। अॼु मुस्लमान खे सम्झ में अचनि थियूं? जुदा आहियूं कोन आहियूं? सभई कलमे ते आहियूं? सभु क़ुरान हदीस ते आहियूं? मुख़्तलिफ़ मज़हब, मुख़्तलिफ़ रस्ता, मुख़्तलिफ़ अॻवान आहे कोन्हे? कंहिं ठाहिया आहिनि भला? गौर कयो अथव? जेकॾहिं ए मज़हब इस्लाम में हुजनि हा त पैगंबर जे ज़माने में हुजनि हा न, ऐं कंहिं क़ुरान जी आयत में हुजनि हा, कंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में आहे कोन्हे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़यामत ते अचण वारा मामलात अल्लाह ॿुधाए छॾी न। इमाम महदी ईंदो, ईसा अलैहिस्सलाम ईंदो। ईअं मां पंहिंजो आका ॼणंदी, शराब आम थींदो, ज़िना आम थींदी, क़त्ल आम थींदो, घर घर आला ते मूसीक़ी हूंदी। ऐं पाण फरमाए त पोइ 4 इमाम ईंदा, 4 मज़हब थींदा। इहा हदीस हूंदी आहे? पोइ किथां आया? अल्लाह सां तव्हांखे सम्झता फरमाए मुंहिंजा दोस्तो, अॼु बि रब जो क़ुरान मौजूदु आहे, अॼु बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मौजूदु आहे। सिर्फ़ु तव्हां दिलि पंहिंजी साफ़ रखो। रस्तो इहो ई आहे जन्नत जो हिकिड़ो, जंहिं रस्ते ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन रस्ते सां अदावत कंहिंजी आहे शैतान जी। وَإِنَّهُمْ لَيَصُدُّونَهُمْ عَنِ السَّبِيلِ وَيَحْسَبُونَ أَنَّهُمْ مُهْتَدُونَ। सब खां पहिरियां शैतान ने खां सिधी सिरात मुस्तकीम छॾाए छॾींदो ऐं पंहिंजे पाण खे छा सम्झंदो त मां हिदायत ते आहियां ऐं होश कॾहिं ईंदुसि? दुनिया में न, कॾहिं ईंदुसि? उन ॾियारे शैतान खे ॾिसी करे चवंदो काश तूं एतिरो बुरो साथी मूंखां एतिरो परे हुजां जेतिरो मशरक़ी मग़रिब आहे। रब जे तरफ़ां निदा ईंदी वलन यनफअकुम यौम इज़ ज़लमतुम अन्नकुम फिल अज़ाब मुश्तरिकून। अल्लाह फरमाईंदो त अॼु इहा तुंहिंजी निदामत तोखे को बि फ़ाइदो न ॾींदी। तव्हां ॿई अज़ाब जे अंदरि तव्हां शरीक आहियो। वयौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअ रसूल सबीला।
दुनिया में होश नहीं रब जो कुरान गवाह है त क़यामत जे दिहाड़े पंहिंजा हथ चवे चवे अफ़सोस करे छा चवंदो मा रसूल सबीला हाय अरमान मा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां वाट ते हुजा अॼु नथो निदामत करे अॼु ॿिया सभु रस्ता छॾे सिरात मुस्तक़ीम ते हले ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत आहे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे सम्झाता फरमाया वइज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु इला रसूल या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत आहे अचो ओ जेकी अल्लाह नाज़िल कयो आहे रब नाज़िल छा कयो आहे वअंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा वअल्लमका मा लम तकुन तअलम रब पैगंबर तुंहिंजे मथां सभु शयूं नाज़िल कयूं किताब ऐं हिकमत यानी क़ुरान ऐं हदीस वअल्लमका मा लम तकुन तअलम जेको तूं न ॼाणंदो है रब तो फरमाए त असां तोखे ॼाणायो ही रब जे तरफ़ां जेकॾहिं दीन शरीयत आहे त क़ुरान ऐं हदीस आहे जेका अल्लाह ॿिन्ही खे नाज़िल कयो आहे ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि दीन कढो पूछो रब जे क़ुरान खां मुंहिंजो सूरह हिदायत अल्लाह रब्बुल आलमीन अहले बैत सां मुखातिब आहे वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा ओ पैगंबर जा अहल बैतो जेकी ॿ शयूं अवां जे घर में पढ़ियूं वञनि थियूं तंहिंखे तव्हां यादि कयो ॿुधाए त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि छा पढ़ियो वेंदो कहिड़ी फिक़ह पढ़ी वेंदी का फिक़ह हुई ओ दीन कहिड़ो हो रब जो कुरान पढ़ो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा जेकी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह नाज़िल कयूं व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा ॿ शयूं अल्लाह पैगंबर ते नाज़िल कई ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि दीन कहिड़ो हो जेके रब्बुल आलमीन अहल बैत खे पियो यादि कयो जेके रब जो पैगंबर मुंहिंजो पैगंबर जे क़ुरान जूं आयतूं तिलावत करे थो तव्हां उन क़ुरान खे यादि कयो जो मुंहिंजो प्यारो पैगंबर अव्हां जे घरनि जे अंदरि जेका हदीस बयान करे थो तंहिंखे तव्हां यादि कयो ॿुधायो अॼु जेकॾहिं असां चऊं अदा असांजो अक़ीदो आहे अतीउल्लाह व अती रसूल ॿुधायो सम्झ में अचे थी इन खां पहिरीं जेका आयत आहे न अल्लाह अहल बैत खे छा थो चए अक़िमना सलात व आतीना ज़कात व अतीना अल्लाह व रसूला ओ पैगंबर जा अहल बैतो तव्हां पंहिंजे घरनि में रही करे तव्हां निमाज़ क़ाइम कयो तव्हां ज़कात जो तव्हां अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत कयो अॼु ॿुधा अहल हदीस छा थो चए असांजो अक़ीदो आहे अतीउल्लाह व अती रसूल क़ुरान ऐं हदीस असांजो इमाम केरु आहे उम्मती कोन्हे केरु आहे ओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे कंहिं मुंतखब कयो आहे قل يا أيها الناس إني رسول الله إليكم جميعا الذي له ملك السماوات والأرض لا إله إلا هو يحيي ويميت فآمنوا بالله ورسوله النبي الأمي الذي يؤمن بالله وكلماته واتبعوه لعلكم تهتدون जो त मूंखे पढ़ाइण वारो केरु आहे जंहिंजी हुकूमत आसमान ऐं ज़मीन ते आहे जंहिंखां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे जंहिंजे हथ में मौत ऐं हयाती आहे जेके ॿिया उम्मतुनि इमाम ठाहिया आहिनि किथे दलील आहे ओ ख़ुदा जा बाना जेकॾहिं हुजे हा त रब जे कंहिं क़ुरान जी आयत में जीअं असीदा पढ़ूं क़ुरान हदीस दीन अथव रब जी वही अथव अल्लाह जो पैगंबर जो ताबेदार आहे ऐं उम्मत खे ताबेदारी जो हुकुम आहे पर जेके शैतान जे कब्ज़े जे अंदरि हूंदा रब जो क़ुरान गवाह आहे उन ॾिहाड़े छा चवंदा मा रसूल सबीला हाय अरमान मा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां वात ते हुजा या वैलता लैतनी लम तखद फलानन खलीला हाय अरमान मा फलाने के दोस्त न वठा अल्लाह जे सामूं छा चवंदो लक़द दल्लनी अन ज़िक्र बाद इद जानी वकान शैतान इंसान खज़ूला अल्लाह तुझी नसीहत त आई क़ुरान हदीस जी सूरत में तुझी नसीहत आई पंहिंजे मथां तो फतवा ॾे
लक़द ज़ल्लनी अन ज़िक्र बाद इज़ जानी वकान शैतान लिल इंसान खज़ूला। अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान गवाह है छा चंदो त मुंहिंजा अल्लाह मूंखे शैतान गुमराह कयो। अॼु फरियादी केरा वकाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा। वो मुंहिंजा अल्लाह हिन मुंहिंजी क़ौम कुरान खे छॾे ॾिनो हो। अॼु ॿुधायो कंहिं छॾायो आहे? वइन्नहुम लयसुद्दूनहुम अन सबील वयहसबून अन्नहुम मुहतदून। मुंहिंजा दोस्तो ही दावत जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में कुरान हदीस जी दावत जी पाण फरमायो अॼु खां वठी क़यामत ताईं हिकिड़ी जमात हक़ ते रहंदी। अॼु बि हर दौर में हक़ वारी जमात मौजूद आहे। तव्हां पढ़ी ॾिसो उहा जमात अहल हदीस आहे मुहदसिन जा अक़वाल त पढ़ो। अॼु बि अहल हदीस जी दावत छा आहे? असांजो अक़ीदो कुरान ऐं हदीस आहे। 8 साल आलिम पढ़ी दो ओ छा चंदो मुंहिंजो अक़ीदो कुरान हदीस आहे। तुंहिंजो इमाम केरु आहे? चंदो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हारीअ खां पुछंदे अहल हदीस हुजे चंदो मुंहिंजो अक़ीदो कुरान ऐं हदीस आहे। मुंहिंजो इमाम केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर ॿियो जेको तव्हां मुक़ल्लिद खां पुछो तुंहिंजो इमाम केरु आहे? चंदो अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, को चंदो इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह, को इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह। हिकिड़े दोस्त खे मूं चयो शाम जो तूं घर वञे न देवबंदी मसइले सां तालुक रखे। मुंहिंजो तूं शाम जो कचहरी में वेही रुॻी लफ़्ज़ चइजां भाउ ॻाल्हि ॿुधो अॼु खां वठी मां हनफी कोन आहियां मां मोहम्मदी आहियां। पोइ तूं चहिरे ते नाराज़गी जा असर ॾिसिजांइ। छा चइजां? अॼु खां वठी मां हनफी कोन आहियां मोहम्मदी आहियां। तूं ते ख़ुशी जा आसार ॾिसंदे नाराज़गी जा। ओ अहल हदीस जी दावत खे सम्झो जंहिंजो अक़ीदो कुरान ऐं हदीस आहे। जंहिंजो मुर्शिद केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको सहाबा जो इमाम हो अहल हदीस उहो इमाम आहे। रब खां दुआ कयो अल्लाह तबारक तआला सां तव्हांखे शैतान जे फ़रेब खां बचाए। जंहिंजी पहिरें ॾींहं खां इहा कोशिश आहे क़ाल फबिमा अग़वैतनी लअक़ुदन्न लहुम सिरातल मुस्तक़ीम। अल्लाह मां तुंहिंजे सिरात मुस्तक़ीम ते वेही करे के हलण कोन्हे। अल्लाह खां दुआ कयो रब्बुल आलमीन मूंखे अवां सभिनी खे हिदायत जी तौफ़ीक़ ॾे। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।